अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं हुआ सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं हुआ सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग। ऐं अलाह साईं करे त तव्हांजा जेके बि कम हुजनि उहे ख़ैर आफ़ियत सां थियनि। ऐं तमामु माण्हू यकीननि जॾहिं घर खां निकिरनि था ऐं सुबुह जो पहर हुजे थो त हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो जेको आहे न मक़सदु हूंदो आहे घर खां निकिरण जो। बेमक़सदु कोई बि पंहिंजे घर खां कोन निकिरंदो आहे। बेमक़सदु केर बि पंहिंजी निंड कोन फिटाईंदो आहे। बेमक़सदु इंसानु कॾहिं बि पंहिंजी उन आराम खे कोन छॾंदो आहे। ऐं जंहिंजो मक़सदु हूंदो आहे उहे सवेर उथण जा क़ाइल हूंदा आहिनि, उहे प्रॉपर अंदाज़ में कमु करण जा क़ाइल हूंदा आहिनि। उहे ॼाणंदा आहिनि त असां जेकॾहिं सचाई सां ईमानदारी सां कमु कयूं था, कंहिंजो हक़ु नथा खाऊं, त यकीननि असां पंहिंजा कम बि सुहिणे अंदाज़ में करे सघूं था। ऐं असां जेको चाहियूं था, जेका असां मंज़िल चाहियूं था, जेको रिज़ल्ट असां चाहियूं था, उहो बि असांखे ज़रूरु मिलंदो। चवंदा आहिनि त मंज़िल जे पोयां जेको हलण वारो इंसानु हूंदो आहे उनखे कॾहिं ज़िंदगी में रिग्रेट कोन थींदो आहे, उनखे कॾहिं पछताव कोन थींदो आहे। छो त लतीफ़ सरकार बि चयो आहे न त मिली त मिलियासीं, न त घोरी जान जतन ताम। त उहो मंज़िल जे पोयां हलण वारो इंसानु, पंहिंजे मक़सद जे पोयां हलण वारो इंसानु हमेशह पंहिंजे मक़सद खे यादि कंदो आहे। पोइ हलंदे हलंदे हुनजे पेरनि में जॾहिं कंडा लॻंदा आहिनि, जॾहिं हुनजे पेरनि मां उहो रतु वहंदो आहे, जॾहिं हुनखे तकलीफ़ थींदी आहे, हुनखे दर्द थींदो आहे, त कॾहिं बि हू उन तकलीफ़ ऐं दर्द खे कोन ॾिसंदो आहे, पर वरी बि हू साम्हूं ॾिसंदो आहे त इहा मुंहिंजी मंज़िल आहे, मूंखे हिन जे तरफ़ अॻियां वधिणो आहे। ऐं पोइ वक़्त सां उहे सभु तकलीफ़ूं, उहे सभु दर्द, उहे ॾुख, उहे रंडकूं, उहे जेके बंदि रस्ता आहिनि, उहे सभु शयूं आराम आराम सां सही थियण असांखे लॻंदियूं आहिनि। पर हिकिड़ी शइ यादि रहंदी आहे, माण्हुनि जो जेको बिहेवियर हूंदो आहे न ॾुखे वक़्त में, बाद में जॾहिं इंसानु सुठो जॾहिं उनखे वक़्तु नसीबु थींदो आहे त पोइ उहे सभु बिहेवियर्स उनखे ज़रूरु यादि हूंदा आहिनि। नाज़रीन, अॼु मां लॻे पियो त तमामु घणियूं इंस्पिरेशनल ॻाल्हियूं मुंहिंजे इंट्रोडक्शन में आहिनि। ऐं उनजे पोयां रीज़न इहो आहे त मूं वटि महिमान अॼु इन तरह जा आहिनि। एज नंढी अथनि पर कमु ॾाढो सुठे तरीक़े सां करे रहिया आहिनि। उन्हनि जूं कोशिशूं ॾाढी सुठियूं आहिनि। ऐं चवंदा आहिनि त जंहिं माण्हू जी कोशिशि ॾाढी सुठी हुजे, जदोजहद सुठी हुजे, त यकीननि उनजी जेका कॉन्ट्रीब्यूशन हूंदी आहे उहा पंहिंजी सोसाइटी में ॾाढी सुठी हूंदी आहे। कमिटमेंट हिकिड़ी हूंदी आहे पंहिंजो पाण सां, ॿी हूंदी आहे असांजा आस पास जा जेके माण्हू हुजनि जिन सां असांजी डीलिंग हुजे, जिथे असांजो कमकार हुजे, उन्हनि सां जेकॾहिं कमिटमेंट में असां सुठा आहियूं त पोइ यकीननि असां चई सघूं था त माना असां पंहिंजो कमु सुहिणे अंदाज़ में करण जी कोशिशि करियूं था। अव्हां पंहिंजो कमु सुहिणे अंदाज़ में करण जी कोशिशि करियो था। पाण ॾिसूं पिया त दुनिया जा जॾहिं त हालात ख़राबु आहिनि, असां ॾिसूं पिया त मिडल ईस्ट जेको आहे उहो पूरी जंग में जेको आहे न विकोड़ियल आहे। ऐं किथे किथे मुआदनि जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, सीज़ फायर जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। ऐं असां उमेद बि रखूं था त अलाह तबारक व ताला असांजा जेके बि मुस्लिम कंट्रीज़ आहिनि या दुनिया में तमामु जेके इंसान आहिनि उन्हनि खे नुक़सान खां बचाए ऐं असांजी जेका हीअ सूरत हाल, बिगड़ंदड़ जेका सूरत हाल आहे उहा जेको आहे सो सही थिए ऐं असां जेको आहे न पंहिंजी सेम उन रूटीन खे सुहिणे अंदाज़ में फॉलो करे सघूं।